क़ौमी अवामी तहरीक मर्दन जी त ठाही पर सिंधियाणी तहरीक औरतुनि जी ठाही ताकि सिंधी औरतूं अॻिते वधनि ऐं उहे बि मर्दनि सां गॾु शाना बशाना हली पंहिंजी सिंध जी तहफ़ुज़ ऐं हिफ़ाज़त ऐं उन जा मालिकी हक़ वठण जे लाइ इन सां गॾु हुजनि। हो इन न सम्झनि त सिंध जूं औरतूं बसि घर में वेही ठाह न ॾींदियूं ऐं कपिड़ा धोईंदियूं ऐं घर जो राशन सौदो सामान जेको उहे ख़र्च कंदियूं ऐं रधो पको कंदियूं न, पर सिंध जी औरत जे एॾी अज़ीम थी वई आहे, एॾी ताक़तवर थी वई आहे, इहो असांजे अयाज़ बलेग जे वुसत सां थी आहे। अॻु में उनखे न हुई ख़बर त उनखे कीअं विढ़जे, कीअं पंहिंजो